नाज़िर, राणीपुर में करबला जे शहीदनि जी यादि में आलम पाक सिंह गाराणी मातमी जुलूस कढण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं गुलाम शबीर जोनेजो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल, हींअर असीं मौजूद आहियूं राणीपुर में ऐं पहिरीं महरम ईंदे ई हर पासे जेके इमाम हुसैन अलैहिस्सलाम जूं सदाऊं बुलंद थींदियूं आहिनि, या हुसैन सां गूंजी उथंदियूं आहिनि। हिते जेको मुख़्तलिफ़ शहरनि खां मोमिन ईंदा आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ पिड़ा आहिनि उते जेके पंहिंजी उहा आज़ादारी कंदा आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हींअर जेको जंहिं असां स्टाल ते मौजूद आहियूं उते जेके अलम पाक जूं बेरकूं आहिनि या रंग आहिनि या सेजुनि जा जेके रंग आहिनि उहे मुख़्तलिफ़ मोमिन हिते अची करे ऐं हितां स्टालनि खां उहे ख़रीदारी कंदा आहिनि। उहे पंहिंजे घरनि ते अलम पाक हणंदा आहिनि ऐं जेके पिड़ हूंदा आहिनि उन्हनि ते अलम पाक हणंदा आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त महरम जे पहिरें ॾींहं खां वठी 10 महरम ताईं जेके मोमिन आहिनि उहे पंहिंजो तॾो कंदा आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि ताज़ी करण में। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिते मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उहे पंहिंजूं सख़्तु सिक्योरिटी ॾींदियूं आहिनि ऐं SSP खैरपुर तरफ़ां बि पुलिस एहलकारनि खे अलर्ट कयो वेंदो आहे त उहे बि पंहिंजो जेको ड्यूटियूं सर अंजाम ॾींदो आहिनि। जी।